दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी तव्हांजो जीआर खान हर कंहिं न कंहिं वीडियो का न का वीडियो नई खणी तव्हांजी खिदमत में पेश थींदो आहे। जीअं अॼु असां हिन व्लॉग में खणी आया आहियूं ॾारो कीअं थो पचे ऐं ॾारे में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं पवनि। अचो त तव्हां ॾारो चुल्हि ते चढ़ियो पियो आहे, तव्हांखे ॾेखारियूं था ॾारो कीअं ठहे थो ऐं कीअं सेटअप थिए थो। अचो त तव्हांखे ॾारो ॾेखारियूं। दोस्तों हीअ ॾिसो असांजी मां पाण ई पचायो आहे, हीअ मुंहिंजी पंहिंजी कारीगरी आहे। तव्हां हीअ ॾिसी था सघो ॾारो तमामु बहितरीनु अंदाज़ सां पचे पियो थो। हिन में गुड़ विधो आहे ऐं हिन में घी विधो आहे, पाणी घी गुड़ इलायचीज़ वग़ैरह हिन में पवंदियूं आहिनि। तयारु थींदो आहे मिठो ॾारो। असां ॾेखारियूं था, हीअ ॾिसो तव्हां ॾारो कीअं थो तयारु थिए ऐं जेॾी महिल असां हीअ खाईंदासीं ओॾी महिल बि तव्हांखे ॾेखारींदासीं थी खाइजे कीअं थो। दोस्तों जी तव्हां ॾिसी था सघो असां हीउ ॾारो तयारु करे छॾियो आहे। हाणे असां प्लेटनि में तक़सीम कंदासीं ॾारे खे ऐं नंढड़नि ॿारनि खे ॾींदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दोस्तों हिन महिनत असांजी खे लाइक त कंदा कयो यार। जीअं तव्हां ॾिठो असां ॾारो खाधो, ॾारो पचायोसीं, सॼो तव्हांखे ॾेखारियोसीं व्लॉग जे ज़रिए। हाणे उहो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पुॻो आहे ऐं पंहिंजे जीआर खान खे इजाज़त ॾींदा वरी कंहिं ॿिए व्लॉग सां गॾु, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु तव्हां वटि हाज़िर थींदो। फ़िलहाल ख़ुदा।